मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल अल्लाहु तआला अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अन्अमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वबिलहक़्क़ि अंज़लनाहु वबिलहक़्क़ि नज़ल वमा अर्सलनाका इल्ला मुबश्शिरन व नज़ीरा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मया मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जे अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त जे लाइ तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। ऐं दुनिया जो क़याम इंतिहाई नंढो क़याम आहे, आख़िरत जो क़याम तमामु वॾो आहे। ऐं अल्लाह ताला जीअं जो असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो त अल्लाह ताला असांजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां रहनुमाई कई। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे लाइ तमामु वॾा हरीस हुया। ऐं उम्मत जो फ़िकिर जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई घणो हुयो ताकि पूरी जो पूरी उम्मत जहन्नम खां बची वञे ऐं जन्नत वारी बणिजी वञे। ईअं हिकु रिवायत में आयो त हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु जॻह ते सहाबा सां गॾु वेठा हुया। ऐं जीअं जो अल्लाह जे नबी वेठा हुया त हिकु काफ़र जी उतां लाश खई वञे पई। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीठा। साहबिन अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, हे काफ़र बंदो आहे जंहिंजी लाश वञे थी। ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खे बयानु कयो त आहे त काफ़र, पर मां जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहे ऐं अॼु बग़ैर ईमान खां आख़िरत तरफ़ वियो आहे ऐं हमेशह जो इन ख़सरु खयों आहे। अहिड़ियूं काफ़ी रिवायतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सहाबा जे दरमियान पेश आयूं, जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे लाइ तमामु वॾो बेक़रार थिया। हता के सहाबा फ़रमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असां कैफ़ियत खे मालूम कयोसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम असां सां गॾु वेहंदा हुया, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी छाती मुबारक आहे इन मां ईअं आवाज़ु ईंदो हो त जीअं कंहिं देगची जे अंदरि सब्ज़ी खे पचायो वञे या गोश्त खे पचायो वञे। ऐं उहो गोश्त ऐं सब्ज़ी जॾहिं बाहि जे जोश खां बाद में वीरूं हणणु लॻे त उन में हिकु क़िस्म जो खड़को थींदो आहे। त साहबा फ़रमायो त अल्लाह जे नबी सां असां जीअं जो वेठासीं त पोइ असांखे इहा कैफ़ियत मालूम थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ते जेको उम्मत जो ग़म हुयो उन ग़म जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छाती मुबारक मां आवाज़ ईंदो हुयो। ऐं जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 23 साल जी उमिरि जे अंदरि 40 साल जी उमिरि जे अंदरि अल्लाह जे नबी नबूवत जो ऐलान कयो ऐं उन ऐलान खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा फरमाया त राति जो घणो टाइम सुता बि न ऐं ॾींहं जो घणो टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम बि न कयो। छाजे करे नबूवत जो वज़न एॾो वॾो मथियो वज़न हुयो ऐं अल्लाह ताला ख़त्मे नबूवत जो मथां ताज रखियो हुयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 साल जंहिं टाइम अल्लाह जे नबी जी उमिरि मुबारक थी ऐं इन टाइम जंहिं टाइम वही जो ऐं यकीन तौर ते अल्लाह जे नबी कॾहिं बि दावत ॾिनी ऐं पहिरियों मरहलो अल्लाह जे तरफ़ वही जो हुयो। उहो मरहलो जींदो आयो त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियां उन वही जो जेको ज़िक्र आहे पंहिंजी घरवारी सां कयो, बीबी ख़दीजल कुबरा सां। पोइ ख़दीजल कुबरा फरमायो त मां तव्हांजी ॻाल्हि जी तस्दीक़ कयां थी ऐं तव्हांजे मथां जेको कुझु अल्लाह ताला नाज़िल कयो आहे उन ते मां लबैक चवां थी। त सभ खां पहिरियां नबी जे मथां जंहिं औरत जा वॾे में वॾा एहसान हुया उहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी बीबी ख़दीजल कुबरा जा तमामु वॾा एहसान हुया, जो इन एहसाननि खे अल्लाह जे नबी घणे टाइम खां बाद में बि यादि कंदा हुया। हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो त मूंखे नबी जी कंहिं बि घरवारनि मां ज़्यादा रश्क न थींदो हुयो सवाइ सिर्फ़ु बीबी ख़दीजल कुबरा ते ज़्यादा में ज़्यादा रश्क थींदो हो, जो अल्लाह जे नबी हर मौक़े ते फरमाईंदा त बीबी ख़दीजल कुबरा मुंहिंजे इस्लाम जे मथां हिन शयुनि जी क़ुर्बानी ॾिनी आहे। ऐं अल्लाह जे नबी कॾहिं बि कंहिं जानवर खे ज़िबह कनि त पोइ उन में बीबी ख़दीजल कुबरा जो हिसो कढनि ऐं पोइ उन जी सहेलियुनि जी तरफ़ मोकिलिनि। हे बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत बयानु कई त अल्लाह जे नबी खे बीबी ख़दीजल कुबरा हिन दुनिया खां वई ऐं वञण खां बाद में बि अल्लाह जे नबी खे एतिरी महबूब हुई, छो त इस्लाम जे मथां उनजी क़ुर्बानी एतिरी हुई। ऐं बीबी ख़दीजल कुबरा फरमायो त या रसूल अल्लाह, जेकॾहिं अगरि तव्हांजे मथां अल्लाह ताला जी वही आई आहे त उन वही खे मां तस्दीक़ कयां थी ऐं तव्हां अल्लाह ताला जा नबी आहियो ऐं रसूल आहियो। हाणे हितां जो का वही जो मरहलो शुरू थियो। पोइ अल्लाह जे नबी साहबिन में सभ खां पहिरियां अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, छो त अबू बकर सिद्दीक़ जो जेको नबी सां ताल्लुक़ु आहे हे हले पियो आहे, वीडियो हले पियो, छो त लाइटिंग कुझु घटि अथसि। हा, अबू बकर सिद्दीक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको अबू बकर सिद्दीक़ जो ताल्लुक़ु आहे उहो ताल्लुक़ु को नबूवत खां बाद वारो न आहे। नबूवत खां पहिरियां बि अल्लाह जे नबी सां अबू बकर सिद्दीक़ जो ताल्लुक़ु हुयो, दोस्ती हुई। ऐं इहा दोस्ती कहिड़े टाइम खां वठी करे हुई, जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक ग़ालिबन 21 साल हुई ऐं अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि उन टाइम 18 साल हुई। इन टाइम खां वठी करे अबू बकर सिद्दीक़ नबी जा रफ़ीक़ आहिनि ऐं नबी जा दोस्त आहिनि ऐं नबी सां जेको ताल्लुक़ु आहे। वरी जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक 40 साल थी त इन टाइम अबू बकर सिद्दीक़ जी उमिरि मुबारक 38 साल थी। यानी इन दोस्ती खे जेको मरहलो गुज़रियो आहे उहो तमामु वॾो मरहलो गुज़रियो आहे। बाक़ी इहा ॻाल्हि बिल्कुलु न आहे त अबू बकर सिद्दीक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ु जेको बनायो आहे उहो को नबूवत खां बाद में इस्लाम खां बाद में न ईअं न आहे। इस्लाम खां पहिरियां बि अबू बकर सिद्दीक़ नबी सां गॾु आहे, इस्लाम खां बाद में बि अबू बकर सिद्दीक़ नबी सां गॾु आहे। इन खां बाद में मुख़्तलिफ़ साहिबनि जे मथां आज़माइश आई, तकलीफ़ आई ऐं उन तकलीफ़ खे हिन टाइम उन अंदाज़े सां असां बयानु नथा करे सघूं, छो त उहो मरहलो जेको साहिबनि जा एॾो साम्हूं पेश आयो, जेकी तकलीफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहुती, यानी असांजा अल्फाज़ एतिरा ॾुखिया आहिनि जो असां उनखे बयानु नथा करे सघूं। उहो बयानु करण खां बि मथे आहिनि, छाजे करे उन्हनि शयुनि जो असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकलीफ़ जो अंदाज़ो असांखे उन टाइम थींदो जॾहिं उन मक़ामात ते असां वञूं था ऐं उन जॻह ते असां वञूं था जिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुमिया आहिनि, जिते फिरिया आहिनि ऐं जंहिं पहाड़नि ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़दम मुबारक रखिया आहिनि। हाणे उते असां वञूं था, असांखे अंदाज़ो पोइ थो थिए, पहिरियों अंदाज़ो कंहिं क़िस्म में कोई बि नथो थिए। हाणे ओहद जो जेको पहाड़ आहे हिन टाइम जेको मूंखे थोरो टाइम थियो आहे, 10 ॾींहं मूंखे 15 थिया आहिनि मां जेको थी आयो आहियां,
ओद जो पहाड़ हिन टाइम बि उनजी कैफ़ियत इंतिहाई गरम आहे, इंतिहाई उहो कारे कलर जो आहे ऐं 1400 साल खां पहिरियां उते कहिड़े क़िस्म जी कोई बि आबादी न आहे। हाणे जेकॾहिं 1400 साल ॾिसो अॻिते वधी विया आहिनि, हाणे बि जेकॾहिं अगरि उन पहाड़ जी तरफ़ तव्हां निकिरंदव, आबादी खां निकिरंदव, तव्हांखे मालूम ईअं थींदो त हे त सिर्फ़ु रणपट आहे, हिते आबादी जो को गुमान बि न आहे, हिते का सहूलियत जो को गुमान बि न आहे। पर इन ई जेकॾहिं सफ़र खे असां 1400 साल पोइ ते वञूं था त कंहिं क़िस्म जो कोई बि सहूलियत न आहे। पर नबी खे अलाह ताला हमेशह बुलंद रखंदो आहे, नबी जी जमायत खे अलाह ताला हमेशह बुलंद रखंदो आहे, छाजे करे उनजे पोयां हथु जेको हूंदो आहे उहो अलाह रब्बुल इज़्ज़त जो हूंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो मुबारक दुनिया जे अंदरि अफ़ज़ल तरीन रोज़ो आहे ऐं दुनिया में अफ़ज़ल तरीन जॻह ऐं जन्नत जो जेको टुकड़ो आहे उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो आहे। मां पहिरियों जुमे ते बि तव्हांखे ॿुधायो पंहिंजो वाक़ियो ऐं मुंहिंजी दिलि चवे थी त मां उनखे हिन टाइम बि जेको चङी तरह रिकॉर्ड करे चयां, छो त पोएं जुमे ते तबियत बि जेकी आहे मुंहिंजी नासाज़ हुई, सफ़र तमामु घणो करे आयासीं, पोइ बयान जे अंदरि अल्फाज़नि जे अंदरि एतिरी ताक़त न हुई जेकी मां हिन टाइम सम्झां थो। जीअं जो असां मके खां मदीने तरफ़ आयासीं त इन टाइम मां साथियुनि अक्सर खे ॿुधायो त मूंखे ज़्यादा बुख़ारु निकिरी पियो ऐं बुख़ारु निकिरण खां बाद में मदीने में मां पहुतुमि, ज़ोर नमाज़ थी चुकी हुई। ज़ोर नमाज़ खां बाद में असर नमाज़ जो टाइम जेको आहे क़रीब हुयो, असां रूम ते पहुतासीं। हाणे मां ज़िंदगी जे अंदरि मां ॾिठुमि त मुंहिंजे मथां अहिड़ी कॾहिं बि कैफ़ियत न आई बुख़ार जी ऐं मुंहिंजे मथां थकावट जी कॾहिं बि अहिड़ी कैफ़ियत न आई ऐं जेकी मूंखे उन ॾींहुं मदीने में पहुती। पोइ हाणे साम्हूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो बि हुयो, असां जीअं जो रोज़े जी तरफ़ क़दम खणणु शुरू कयासीं ऐं मां महसूसु ईअं कयां पियो त जीअं मुंहिंजा क़दम नबी जे रोज़े जे क़रीब वञनि था, मुंहिंजे बुख़ार जे अंदरि उहा तकफ़ीफ़ थींदी वञे थी, मुंहिंजी थकावट जे अंदरि उहा थकावट जेको आहे ख़तमु थींदी वञे थी, हता की अल्लाह ताला जे फज़ुल सां असर नमाज़ जेको आहे मूंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते नमाज़ नसीब थी। ऐं तव्हां सभिनी जमायतुनि जे लाइ असां त बार बार मां इहा दुआ घुरियमि त अल्लाह ताला हर हिकु जमायती खे नबी जे रोज़े जी ज़ियारत कराए, छो त काफ़ी ज़माने खां वठी करे जेकी शइ असां टेलीविज़न ते ॾिसूं था नबी जो रोज़ो, जेकी शइ असां मोबाइल जे ज़रिए सां ॾिसूं था, जेकी असां माण्हुनि जे अल्फाज़नि जे ज़रिए सां का ॻाल्हि ॿुधूं था, पर उन ई जॻह खे जॾहिं तव्हां पंहिंजी आॾो अखियुनि सां ॾिसंदो त उहो मंज़र जेको आहे बयानु करण खां मथे आहे। असर नमाज़ खां बाद में मां ॾिठुमि त तमामु जेको आहे मुसलमाननि जी मुहबत जी इहा अलामत हुई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी तरफ़ दौड़ लॻाइणु शुरू कई। हालांकि मुंहिंजो पहिरियों ॾींहुं मूंखे ख़बर न हुई त हे तमामु जेको आहे मुसलमान काॾे था वञनि, पर पुछा करण खां बाद में असां मालूम कयोसीं त उन्हनि ॿुधायो त हे सभु मुसलमान वञनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी तरफ़ सलाम पेश करण जे लाइ। ऐं मां सोचियुमि त मुंहिंजी ज़िंदगी जा अज़ीम लम्हा इहे आहिनि जेके क़दम मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ खणा ऐं मां अल्लाह जे नबी खे सलाम पेश कयां। ऐं नेठि इहो बि मंज़रु आहे जंहिं टाइम असां बाबू सलाम ते पहुतासीं ऐं अंदरि दाख़िल थियासीं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो बिल्कुलु क़रीब थींदो वञे पियो ऐं जीअं जो क़रीब थींदो वञे पियो त मां उन जे अंदरि असां मुख़्तलिफ़ यानी मुसलमान, जंहिंमें अफ़गानी मुसलमान, जंहिंमें इंडोनेशियन मुसलमान ऐं जंहिंमें सूडानी मुसलमान, जंहिंमें पाकिस्तानी, यानी दुनिया जी हर हिकु ज़बान वारो मुसलमान उते अचे पियो। पर नबी जे रोज़े जे जीअं जो असां क़रीब थियासीं, सभिनी मुसलमाननि जी इहा कोशिशि हूंदी आहे त उते असां अदब सां जेको आहे सलाम पेश कयो। सलाम पेश करण खां बाद में जॾहिं अबू बकर सिद्दीक़ जे मथां सलाम पेश कयोसीं, उमर जे मथां सलाम पेश कयोसीं, इन खां बाद में मां ॾिठुमि त जेके अफ़गानी, जंहिंखां अमेरिका हिन टाइम ताईं वॾो लहाराए थी ऐं जंहिंजे चहिरे जे अंदरि ख़ुदा जेको आहे जलाल रखियो आहे, पर नबी जे आॾो उन्हनि अहिड़ो अदब करे असांखे ॾेखारियो जो नबी जे रोज़े खां निकिरण खां बाद में तमामु मुसलमान खे का हिकिड़े मुसलमान जी ॻाल्हि नथी हले, उन में असां पाण बि शामिलु आहियूं। सभिनी मुसलमाननि जे मथां इहा कैफ़ियत तारी थी जो सभु मुसलमान नबी खे सलाम ॾियण खां बाद में ईअं रोअनि पिया जीअं को 7 साल जो ॿारु रोअंदो आहे। मां ॾिठुमि त अफ़गानी जलाल में वॾा आहिनि, छो त उनखे पगड़ी जेकी पातल आहे उनजो चहिरो इंतिहाई जलाली आहे। त हिकिड़े अफ़गानी खे ॾिठुमि जेको नौजवान हुयो, तक़रीबन 35 साल जी उमिरि हुई, हालांकि असांजे अखियुनि मां बि त इंतिहाई वॾो पाणी निकितो। असां सोचियूं पिया त असांखां वधीक को नरम मिज़ाज आहे ई न, पर उन अफ़गानी खे मां ॾिठुमि त जेको 35 साल जी उमिरि, उनजी अधु ॾाढी अछी, अधु जेको आहे कारी,
यानी ईअं रोए पियो जीअं को 7 साल जो ॿारु पंहिंजे पीउ जे आॾो पंहिंजी माउ जे आॾो गिड़गिड़ाए करे रोंदो आहे। ऐं पोइ असां ॾिठोसीं त हे अदब जो मक़ामु आहे, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महिनत ऐं कोशिशि आहे जो अॼु खां 1400 साल पहिरियां इन मस्जिद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महिनत कई ऐं अलाह जे नबी कोशिशि कई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेट ते पथर ॿधा ऐं सहाबा खे मुख़्तलिफ़ शहादतूं ॾिसणियूं पियूं। सहाबा जे मथां वॾो जेको आहे सितम आयो, वॾा ग़म आया, वॾियूं मुसीबतूं आयूं। पर जॾहिं मस्जिद नबवी जे अंदरि असां मुस्लमाननि जो मजमू ॾिसूं पिया, यकीन तौर ते मालूम थिए पियो त हिते का वॾी महिनत थियल आहे ऐं इहा रौनक, इहा कैफ़ियत क़यामत ताईं जारी सारी रहंदी। छाजे करे हिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो आहे ऐं दुनिया में इन खां वधीक का बि टुकड़ो न आहे जेको असांखे अज़ीज़ हुजे, जेको असांखे महबूब हुजे। पर अफ़सोस सां मूंखे चवणो पए थो त उते बि कुझु अहिड़ा नादान माण्हू जेके उमिरि जी सआदत लाइ पाकिस्तान खां उते वञनि था, मस्जिद नबवी में वञनि था। काफ़ी मूंखे ॿुधण में आयो अहिड़ा हितां जा असांजा माण्हू जेके उमिरि जी सआदत लाइ हरम में वञनि था, मस्जिद नबवी में वञनि था, पर उन ज़ालिमनि खे एतिरा को महरूमिन जो नबी जो सलाम जो नसीब नथो थिए। हे ॻाल्हि बिल्कुलु कन्फर्म आहे। अरे बाबा, नबी जे रोज़े ते सलाम पेश करण जे लाइ छाजे करे नथा वञो? चयो हुते अबू बकर ऐं उमर आहे, इन जे करे असां सलाम पेश करणु न वेंदासीं। दुनिया में वॾे में वॾो बंदो मां सम्झां थो इन खां वधीक को महरूम न आहे जंहिंखे अलाह ताला कुझु लम्हनि जे लाइ इहा सआदत ॾिनी हुजे, जेको उहो मक्का जी सरज़मीन ते वञे, मदीने जी सरज़मीन ते वञे ऐं मदीने जी सरज़मीन ते वञण खां बाद में मस्जिद नबवी में दाख़िल बि थिए ऐं दाख़िल थियण खां बाद में उनखे नबी जो सलाम जेको नसीब न थियो, इन जहिड़ो महरूम बंदो कोई बि न आहे। अड़े बाबा, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? छा तव्हांखे थियो आहे जो तव्हां नबी जे रोज़े ते सलाम जे लाइ नथा अचो? चए असां नबी जे रोज़े ते सलाम जे लाइ अचूं हा, पर हिते अबू बकर ऐं उमर जेको आहे मौजूदु आहिनि, इन जे करे असां नथा अचूं। हिकिड़ी ॻाल्हि जेको मां ॿुधाइणु चाहियां थो तमामु पंहिंजे नौजवाननि खे, ॾिसो हिकिड़ी रिवायत आहे जंहिंखे रिवायत खे असां बि बयानु कंदा आहियूं, जंहिं रिवायत खे असां बि बयानु कंदा आहियूं, उन ई रिवायत खे ॿिया हज़रात बि पेश कंदा आहिनि, बयानु कंदा आहिनि। उहा रिवायत इहा आई आहे, चवनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदीर ख़ुम जे मौक़े ते, अल्लाह जे नबी गदीर ख़ुम जे मौक़े ते हज़रत अली साईं जो हथु मुबारक हीअं पकिड़े करे ऐं इहो बयानु कयो हो, मन कुंतो मौला हो फ़हाज़ा अलीयुन मौला हो। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो ऐं इनखे त असां बि तस्लीम कयूं था। वाक़ई गदीर ख़ुम जे मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं जो हथु मुबारक पकिड़े करे ऐं इहो बयानु कयो हो त जंहिंजो मां दोस्त आहियां, उनजो हे अली बि दोस्त आहे। इन रिवायत खे असां बि अखियुनि ते रखूं था। हज़रत अली साईं खे असां जलील क़दर साहबी मञूं था, उनखे असां पंहिंजो रहबर मञूं था। पर मां चवां थो इहा ॻाल्हि त सभिनी खे नज़र अचे थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदीर ख़ुम जे मौक़े ते हज़रत अली साईं जो हथु पकतो, घणा मिंट पकतो? 5 मिंट पकतो, 10 मिंट पकतो, 15 मिंट पकतो, 20 मिंट पकतो। अल्लाह जो कसम इहा फ़ज़ीलत आहे, इहा फ़ज़ीलत आहे जो नबी हज़रत अली साईं जे हथ खे बुलंद करे ऐं इहा ॻाल्हि करे जंहिंजो मां दोस्त आहियां, उनजो अली बि दोस्त आहे। हे तमामु वॾी सआदत आहे ऐं अल्लाह जे नबी ईअं ई बयानु करे ॿुधायो। हे मुंहिंजो अहलुल बैत आहे। इमाम हसन जे बारे में ॿुधायूं, इमाम हसन, इमाम हुसैन ऐं बीबी फ़ातिमा ऐं हज़रत अली साईं जे बारे में ॿुधायूं, हे मुंहिंजो ख़ानदान आहे, हे मुंहिंजो अहल आहे। ऐं ख़ुदा जो कसम सां इहा ॻाल्हि था कयूं त दुनिया जो उहो बंदो कामिल मुस्लमान ई नथो थी सघे जेसिताईं उहो हज़रत अली साईं खे साहिबी रसूल तस्लीम न करे, जेसिताईं इमाम हसन खे साहिबी तस्लीम न करे, इमाम हुसैन खे साहिबी तस्लीम न करे ऐं उनजी फ़ज़ीलत खे न मञे, उहो मुस्लमान कामिल नथो थी सघे। पर इन ॻाल्हि खे त असां ॿुधूं था, इहा ॻाल्हि असां बि बयानु कयूं था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 मिंट हथु पकतो हूंदो हज़रत अली साईं जो, 10 मिंट पकतो हूंदो या 15 मिंट। पूरी दुनिया खे ख़बर आहे ऐं पूरी दुनिया इन रिवाज खे पेश कंदी आहे। पर मां चवां थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 मिंट हथु पकतो, 10 मिंट हथु पकतो, 15 मिंट हथु पकतो ऐं अल्लाह जो कसम इहा वॾी फ़ज़ीलत आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि सोचण जी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 मिंट हज़रत अली साईं जो हथु पकतो, हज़रत अली साईं जी शान जेको आहे बुलंद थी वई। पर इहा ॻाल्हि असांखे सम्झ में छाजे कान थी अचे जो 1400 साल खां वठी करे अबू बकर ऐं हज़रत उमर नबी जे रोज़े में, इहा ॻाल्हि सम्झ में छाजे कान थी अचे। 5 मिंट हज़रत अली साईं जो या 10 मिंट हज़रत अली साईं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु पकतो आहे ऐं हज़रत अली साईं जो मक़ाम बुलंद थी वियो आहे।
ऐं 1400 साल जो अरसो थी वियो आहे। हिन टाइम बि अगरि तव्हां नबी जे रोज़े ते जिन जो सलाम पेश करण लाइ वेंदव ऐं तव्हां ॾिसंदव नबी खे सलाम करण खां बाद में अगरि ॿियो नंबर कंहिंजो अचे थो अबू बकर सिद्दीक़ जो अचे थो ऐं इन खां बाद में हज़रत उमर जो अचे थो। ऐं अल्लाह जो कसम हिन सरज़मीन ते जेकॾहिं अगरि जन्नत जो टुकड़ो पंहिंजी ज़िंदगी में कोई ॾिसे, अल्लाह जे नबी जे हदीस जे मुताबिक़ अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजे हुजरे खां वठी करे मुंहिंजे मिंबर ताईं जंहिं टुकड़े खे असां रियाज़ुल जन्नत चवंदा आहियूं ऐं जंहिंमें असां मुस्लमान कोशिशि कंदा आहियूं त इते असां बरक़ातूं नफ़िल पढ़ूं, अल्लाह जे नबी फरमायो जंहिंखे दुनिया जे अंदरि जन्नत ॾिसणी आहे, जंहिं मुस्लमान खे दुनिया जे अंदरि जन्नत ॾिसणी आहे उहो वञे मुंहिंजे हुजरे खां वठी करे जंहिंमें मां आराम आहियां, जंहिंमें मां आरामी आहियां, इन खां वठी करे ऐं मुंहिंजे मिंबर ताईं इहो विच में जेको बि टुकड़ो आहे इहो टुकड़ो ए साहबा जन्नत जो टुकड़ो आहे जेको अल्लाह ताला ज़मीन ते लाथो आहे। ऐं इन ते असां ज़ोर ॾींदा आहियूं बरक़ातूं असां हिते पढ़ूं ऐं हिते जेकॾहिं असां बरक़ातूं पढ़ियूंसीं इहे बरक़ातूं जन्नत में शुमारु थियनि थियूं। छो त नबी जी हदीस जेकी आहे अल्लाह जो कसम आसमान फिरी सघे थो, पहाड़ पंहिंजी जॻह तां हिली सघे थो, इंसान जे फिरण में को बि टाइम नाहे लॻंदो, पर जेकी हदीस नबी बयानु कई उहा क़यामत ताईं हेॾो नथी थी सघे। अल्लाह जे नबी फरमाए इहो टुकड़ो जेको आहे मुंहिंजो हुजरो ऐं मुंहिंजो मिंबर विच में जेको बि दरमियान में हिसो आहे इहो जन्नत जो टुकड़ो आहे ऐं उन ई टुकड़े जे अंदरि अबू बकर सिद्दीक़ बि मौजूदु आहिनि ऐं उन ई टुकड़े जे अंदरि हज़रत उमर साईं बि मौजूदु आहिनि। हे अल्लाह जे नबी साहिबनि जी फज़ीलत खे बयानु करे विया आहिनि। हे 1400 साल खां बाद में अजीब ग़रीब अलाए कहिड़ी क़ौम असांखे नज़र थी अचे जेके चवंदा असां अबू बकर सिद्दीक़ खे ॾिसो ॻाल्हि बाबा दुनिया जे अंदरि जेकॾहिं कोई बि कंहिंखे नथो मञे, दुनिया में मुख़्तलिफ़ मज़हब आहिनि। ॾिसो ईसाई ऐं यहूदी असांजे नबी खे न आहिनि मञींदा त उन्हनि जो पंहिंजो मज़हब आहे, सही आहे न। यहूदी असांजे नबी खे न आहिनि मञींदा, उन्हनि जो पंहिंजो मज़हब आहे, हू नॉन मुस्लिम आहिनि। असां मुस्लमान आहियूं, असां नबी खे आख़िरी नबी तस्लीम कंदा आहियूं ऐं हिन किताब खे अल्लाह जी आख़िरी किताब तस्लीम कयूं था। त असांजो बि मज़हब आहे, दुनिया में मज़हब हूंदो आहे बाबा, हो हुन पैगम्बर खे मञे थो, हो हुन पैगम्बर खे नथो मञे, पर दुनिया में इहो बिल्कुलु मज़हब न आहे जंहिंखे तव्हां न मञो ऐं तव्हां उनखे गार ॾियो। यार हे हिकिड़ो मज़हब आहे जेकॾहिं कोई बि साहिबिन खे नथो मञे, कोई चवे थो मां अबू बकर सिद्दीक़ खे नथो मञा, हज़रत उमर साईं खे मां नथो मञा, हज़रत उस्मान साईं खे मां नथो मञा, कोई मसइलो न आहे, भले न मञे, छाजे करे उन्हनि जो मक़ाम जन्नत आहे, उहो जन्नत में पहुची चुका आहिनि नबी जी हदीस जे मुताबिक़। बाक़ी हाणे कोई सहाबिन खे हिकु नंबर ते मञे न, ॿिए नंबर ते जेकॾहिं अगरि सहाबिन जी तौहीन करे पोइ साईं हिन सरज़मीन ते फितनो उथंदो, पोइ हिन ज़मीन ते जहिड़ो उथंदो, पोइ हिन सरज़मीन ते क़त्लो गारत वधंदो। छाजे करे बाबा इस्लाम पहुचाइण वारा, असां ताईं इस्लाम पहुचाइण वारा, असां ताईं इस्लाम पहुचाइण वारा अल्लाह जो कसम नबी खां बाद में अबू बकर आहे, इन खां बाद में हज़रत उमर आहे, इन खां बाद में हज़रत उस्मान आहे, इन खां बाद में हज़रत अली साईं आहे, इन खां बाद में दीगर साहब आहिनि। उन्हनि असां ताईं इस्लाम पहुचायो आहे। हाणे जेकॾहिं कंहिं बि बदबख़्त जे कोल खां त अबू बकर सिद्दीक़ ठीकु न आहे या हज़रत उमर ठीकु न आहे या हज़रत उस्मान ठीकु न आहे, जेकॾहिं मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, हे क़ुर मुंहिंजे हथ में आहे, हे क़ुर मुंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं अगरि कोई कंहिं बि बदबख़्त जी ॻाल्हि खां उहो इहा ॻाल्हि थो करे त अबू बकर ठीकु न आहे, उमर ठीकु न आहे, हज़रत उस्मान ठीकु न आहे, पोइ ख़ुदा जो कसम हिन सरज़मीन ते इस्लाम बि ठीकु न रहंदो। छाजे करे ठीकु न रहंदो? इस्लाम पहुचण वारा इहे आहिनि, इस्लाम पहुचण वारा इहे आहिनि। पोइ दुनिया में कोई बि मुस्लमान ठीकु न रहंदो। छाजे करे नबी खां बाद में असां ताईं जंहिं कलमो पहुचायो आहे उहो इन्हनि साहिबनि पहुचायो आहे। बसि जेकॾहिं इन्हनि साहिबनि तां एतमाद हटी वियो पोइ इस्लाम तां बि एतमाद हटी वेंदो। बाबा इन साहिबनि ते नबी एतमाद कयो, इन साहिबनि ते हज़रत अली साईं एतमाद कयो। यार एतमाद कयो त बैत कई, एतमाद कयो त पोयां निमाज़ूं पढ़ियईं, एतमाद कयईं त उन्हनि जो औलाद बि पोइ ते बैत कई। जेकॾहिं हज़रत अली साईं इतफ़ाक़ न करे हा पोइ असां बि इतफ़ाक़ न कयूं आहे। जेकॾहिं नबी साईं इतफ़ाक़ न करे हा असां बि इतफ़ाक़ न कयूं आहे। हे साईं नबी जो इतफ़ाक़ आहे न। हे ॻाल्हि त सभिनी खे नज़र अचे थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदीर ख़ुम जे मौक़े ते हज़रत अली साईं हथु पकितो ऐं फरमाए मन कुन तो मौला हो फ़ादा अली मौला हो। असां चवंदा इहो बिल्कुलु असां तस्लीम कयूं था, पर रुको ज़रा हिकिड़ी ॻाल्हि सबर बि त कयो न। इन ॻाल्हि खे छाजे करे नथा ॾिसो त अबू बकर खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसले ते बीहारे वियो आहे। इहा ॻाल्हि कंहिंखे सम्झ में नथी अचे।
हज़रत उमर जे बारे में फरमायो लौकाना बादी नबीयुन लकाना उमर, मां खां बाद में जेकॾहिं को नबी थियां उमर बिन ख़त्ताब थियां। ऐं अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजे तमामु साहबा मां जेकॾहिं को हयादार साहबा सभिनी खां ज़्यादा आहे उहो फरमायो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। छो त रिवायत आहे हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुजरे मुबारक जे अंदरि वेठा हुया, अबू बकर सिद्दीक़ आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गोॾ मुबारक पातल हुई ऐं मथां अल्लाह जे नबी खे चादर वेढ़ियल न हुई, सिर्फ़ु गोॾ मुबारक पातल हुई। त अबू बकर सिद्दीक़ आयो, दरवाज़े ते दस्तखत ॾिनी, अल्लाह जे नबी इजाज़त ॾिनी अबू बकर सिद्दीक़ अंदरि अची। अबू बकर सिद्दीक़ आयो, कुझु मसइलो पुछा करे वरी हलियो वियो। इन खां बाद में वरी दरवाज़ो खड़कियो, अल्लाह जे नबी पुछा कयो केरु आहे? त आवाज़ु आयो त उमर बिन ख़त्ताब आहियां। अल्लाह जे नबी फरमायो इजाज़त ॾियोसि अंदरि अची। उमर बिन ख़त्ताब आयो ऐं इन खां बाद में मसइलो पुछा करे हलियो वियो। वरी दरवाज़ो खड़कियो, जीअं जो दरवाज़ो खड़कियो अल्लाह जे नबी पुछा कयो केरु आहे? आवाज़ु आयो त उस्मान बिन अफ़ान आया। अल्लाह जे नबी फरमायो बीह थोरो सब्र कर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरियों गोॾ मुबारक पातल हुई, पोइ अल्लाह जे नबी छा कयो त मथां जेको आहे सीने जे मथां कपिड़ो विछायो ऐं कपिड़ो ॾेई करे इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो उस्मान त अहिड़ो हयादार आहे जो मां उस्मान जे आॾो पंहिंजी छाती खे खोले नथो सघां। ऐं अल्लाह जे नबी फरमायो ए उस्मान तूं बि, इन खां बाद में मां चादर पंहिंजी छाती ते ओढ़ियां ऐं पोइ तूं अचु। ऐं पोइ अल्लाह जे नबी छाती ते चादर ओढ़ी आहे ऐं उस्मान बिन अफ़ान खे बाद में जेको अल्लाह जे नबी इजाज़त ॾिनी आहे। हाणे जंहिंजो एतिराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि कनि, जंहिंजो मक़ाम अल्लाह जे नबी ख़ुदि बयानु कया विया हुजनि, ऐं 1400 साल खां बाद में कोई जेकॾहिं चवे त मां अबू बकर खे ऐं हज़रत उमर खे ऐं हज़रत उस्मान खे नथो मञा त साईं अकुल जी कमी आहे न आहे? यार ख़ुदा जो कसम अथव, हिकिड़ी ॻाल्हि सभु क्लियर ॿुधायो, असां मुस्लमान जा जेके क़ब्रिस्तान आहिनि इते कोई बि भला गैर मुस्लिम जी क़बर थी सघे थी? अगरि ख़बर पए तव्हांखे, अगरि ख़बर तव्हांखे पए त पोइ छॾींदव? ॾिसो हिकिड़ो मां नंढो अहिड़ो मिसाल, अकुली मिसाल थो ॾियां। जेकॾहिं को आलिम दीन अगरि काथे दफ़न थियल आहे त हर हिकु मुस्लमान जी कोशिशि हूंदी आहे न त हिन आलिम जे भरिसां क़बर मिली वञे। छो त अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं अगरि को क़ब्रिस्तान में नेक बंदो ईंदो आहे, उन नेक बंदे जे अचण जे करे अल्लाह ताला तमामु क़बर वारनि खां अज़ाब में तख़फ़ीफ़ करे छॾींदो आहे, यानी अज़ाब अल्लाह ताला हल्को करे छॾींदो आहे। ऐं जेकॾहिं कंहिं बि क़ब्रिस्तान में फासिक़ ऐं फाजिर ईंदो आहे या ज़्यादा गुनाहगार ईंदो आहे त पोइ उन जे गुनाहनि जे करे ॿियनि क़बर वारनि ते बि कुझु मुसीबत जा असरात पवंदा आहिनि। त दुनिया जे अंदरि असांजी कोशिशि हूंदी आहे जेकॾहिं को आलिम दीन जी क़बर आहे, ख़ुदा करे इन आलिम दीन जी क़बर सां भरिसां असांजी क़बर मिली वञे। हे हर हिक जी ख़्वाहिश हूंदी आहे। बाबा जंहिं जॻह ते नबी आहिनि इन क़बर जो छा मक़ामु आहे? जंहिं जॻह ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदफ़ून आहिनि इन ते लखनि जी तादाद में रोज़ानो जेको आहे फ़रिश्ता अचनि था ऐं सलाम जेको आहे पेश कनि था ऐं अल्लाह ताला जी रहमत हिते ख़ासि जेको आहे वसे थी। ऐं इन ई जॻह ते वल्ला कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, हे क़ुर मुंहिंजे साम्हूं आहे, इते ई अबू बकर सिद्दीक़ बि मौजूदु आहिनि ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब बि मौजूदु आहिनि। हाणे जेकॾहिं अगरि इहा ॻाल्हि थो करे त इते ख़ुदा जी रहमत न आहे, पोइ त नबी जी तोहीन थी थिए। नबी जी क़बर मुबारक जे मथां छा ख़ुदा जी रहमत न ईंदी? ऐं जेकॾहिं ख़ुदा जी रहमत अचे पई, इहा रहमत अबू बकर ऐं उमर जे मथां बि शामिलु थिए पई। ऐं अल्लाह जे नबी अॻ में ॿुधायो आहे त इहो जेको टुकड़ो आहे, इहो टुकड़ो असांजी कहिड़ो आहे? इहो जन्नत जो टुकड़ो आहे। बसि अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। ॾिसो मिसाल घणेई आहिनि। अकुलमंद जे लाइ सिर्फ़ु इशारो ई जेको आहे काफ़ी हूंदो आहे। जेके नबी सां गॾु घुमिया, जंहिं गॾु नबी सां सफ़र कयो, जेके नबी सां 1400 साल खां वठी करे क़बर मुबारक जे अंदरि गॾु आहिनि, त बसि अल्लाह ताला जेकॾहिं इतां बि बंदो सम्झण जी कोशिशि न करे, जेकॾहिं इतां बि बंदो हिदायत जे तरफ़ न अचे, मां सम्झां थो दुनिया जी हज़ारे आयतूं पोइ उनजे लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि फ़ाइदेमंद न थींदियूं। सिर्फ़ु इतां जेको मां चवां थो साहबिन जे मथां जेके बि इख़्तिलाफ़ कंदा, एतिराज़ कंदा न, मां चवंदो तव्हां सभु इख़्तिलाफ़ सिर्फ़ु हिकिड़े पासे रखो। सिर्फ़ु इन जॻह खे ॾिसो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी जॻह ते मौजूदु आहिनि ऐं इन खां बाद में अबू बकर सिद्दीक़ कहिड़ी जॻह ते मौजूदु आहिनि ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब कहिड़ी जॻह ते मौजूदु आहिनि। हाणे जेकॾहिं तोखे पंहिंजो अकुल ऐं ज़मीर जंहिं जे तरफ़ माइल करे तूं उनजे तरफ़ माइल थी वञ, अल्लाह ताला तोखे हिदायत नसीब कंदो। पर एॾे सारे मंज़र खां बाद में जेकॾहिं कोई बंदो हिदायत तरफ़ नथो अचे, पोइ साईं क़यामत अहिड़ी उहो रुसवाई खां अलावा ॿियो कुझु बि न ॾिसंदो। रुसवाई खां अलावा
ॿियो कुझु बि ॾिसंदो। ॾिसो जंहिं हज़रत उमर बिन ख़त्ताब सां हज़रत अली साईं बहितरीनु तालुका अपनाया ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां हज़रत अली साईं बहितरीनु तालुका अपनाया। सहाबा जी पाण में इंतिहाई ज़्यादा मोहबत हुई। हे त 1400 साल खां बाद में बेवकूफ़ बनायो वियो न त हज़रत अली साईं सां उमर बिन ख़त्ताब दुश्मनी कई। साईं जेकॾहिं दुश्मनी कई त हिकिड़ी बि रिवायत इहा छाजे खां नथी मिले त हज़रत अली साईं इनकार छो न कयो पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। हे साफ़ ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे न त बीबी फ़ातिमा जे मथां हज़रत उमर बिन ख़त्ताब बाहि जो दरवाज़ो कयो, ॻाल्हि कई वेंदी आहे न, हे काफ़ी ॻाल्हि ॿुधाई वेंदी आहे त बीबी फ़ातिमा जे मथां नऊज़ बिल्लाह हज़रत उमर बिन ख़त्ताब बाहि जो दरवाज़ो किरायो ऐं उन सां गॾोगॾु मोहसिन शहीद थी वियो। यार पोइ अहिड़े सहाबी जे बारे में नबी कीअं फ़ज़ीलत बयानु करे वियो। ॾिसो नबी खे जेको इल्मु आहे त उहो त क़यामत ताईं आहे न। बाबा हे क़ुर जेको आहे सॼो कीअं ॿुधायो आहे, हे क़ुर सॼो कीअं ॿुधायो आहे, हे क़ुर सॼो जो सॼो कीअं ॿुधायो आहे, रसूल ॿुधायो आहे। ऐं हिन क़ुर खे 1400 साल खां प्लस में ज़मानो गुज़रियो आहे ऐं हे क़ुर 1400 साल न हलंदो, हे क़ुर क़यामत ताईं हलंदो। नबी खे इहा ख़बर पई अल्लाह ताला वही जे ज़रिए ॿुधाई आहे न त सुभाणे तुंहिंजो साहिबु उमर बिन ख़त्ताब बीबी फ़ातिमा जे मथां ज़ुल्म कंदो ऐं उनखे शहीद बि कंदो। नबी अॻ में ई ऐलान जो बारात जो ऐलान करे त मां इन साहिबी खे तस्लीम कयां ई नथो। अलाह जे नबी छा बयानु करे विया, लौकाना बादी नबीयुन लकाना उमर, मां बाद में जेकॾहिं को नबी थिया उमर बिन ख़त्ताब थिया। नबी त फ़ज़ीलत बयानु करे वियो आहे, नबी त फ़ज़ीलत बयानु करे वियो आहे। अचो वरी ॿिए मक़ाम ते हलूं था। अलाह जे नबी हिकु मक़ाम ते पहुता, पहाड़ ते बीठा, अलाह जे नबी सां गॾु हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर ऐं हज़रत उस्मान साईं मौजूदु आहिनि ऐं उहो पहाड़ हिलणु लॻो, लुड़णु लॻो। इन खां बाद में अलाह जे नबी फरमायो, ए पहाड़ तूं रुकिजी वञ, तोखे यादि थियणु खपे तुंहिंजे मथां 2 शहीद ऐं हिकिड़ो सिद्दीक़ बीठो आहे। नबी इहो मक़ाम कीअं थो ॿुधाए वञे। बाबा जेकॾहिं हिन ज़माने में कंहिं माण्हुनि जी ॻाल्हि खे असां वठूं था त इहा ॻाल्हि क़ुर हदीस ते बिल्कुलु ख़िलाफ़ु थी वञे। बाबा जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ ठीकु न आहे, वरी मां ॻाल्हि मोटायां थो, जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ ठीकु न आहे, हज़रत उमर साईं ठीकु न आहे, जेकॾहिं हज़रत उस्मान साईं ठीकु न आहे, वल्ला कसम खणी करे ॻाल्हि कयां थो दुनिया में पोइ कोई बि अॻिते न आहे। छाजे करे सुवालु उथंदो न, छाजे करे अॻिते न आहे, चवां थो इन जे करे हक़ ते न आहे त सभ खां पहिरियां पूरी दुनिया ते इस्लाम जेको पहुतो न इन्हनि जे ज़रिए सां पहुतो, इन्हनि जे ज़रिए सां पहुतो ऐं इन्हनि सां इतफ़ाक़ कंहिं कयो, इन्हनि सां इतफ़ाक़ हज़रत अली साईं कयो। नऊज़ बिल्ला जेकॾहिं बीबी फ़ातिमा खे हज़रत उमर साईं शहीद करे हा त पोइ हज़रत अली साईं बैत कीअं करे हा। यार इहा का ॻाल्हि मुमकिन थी सघे थी। मां ॾिसो हिन ज़माने में हिकिड़ो नंढो मिसाल ॾियणु लॻो आहियां, सफ़ा नंढो मिसाल, हे सभु जमायती ते वेठा आहिनि। मां जेकॾहिं अगरि जुमे जे बयान में अगरि कंहिं हिते ॾिसो नौजवान वेठा आहिनि, कंहिं बि नौजवान जे पीउ जी ख़राबी बयानु कयां, ख़ुदा जी ज़ात जो कसम खणां थो मुंहिंजे पोयां जुमो नमाज़ हिकिड़ी नमाज़ बि न पढ़ंदो अॻिते। जेकॾहिं मां सिर्फ़ु इहा ॻाल्हि कयां त तुंहिंजो बाप जेको तुंहिंजो अबो आहे न उहो व्याज खाईंदो आहे, जुमे जे बयान में इहा ॻाल्हि कयां, तुंहिंजो अबो जेको आहे व्याज खाईंदो आहे, तुंहिंजो अबो ज़ालिम आहे, तुंहिंजो अबो ठग आहे, 2 नंबर आहे, सिर्फ़ु इहा ॻाल्हि कयां न, अलाह जो कसम खणां थो जुमो छा पर हिकिड़ी नमाज़ बि इहो बंदो मुंहिंजे पोयां न पढ़ंदो। चवंदो हे मौलवी आहे, हिनखे कंहिं मौलवी बनायो आहे। मिंबर ते छा अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे। यार जेकॾहिं ॾिसो ॻाल्हि सम्झण जी आहे, गैरत जो मादो असां में ज़्यादा या सावा में ज़्यादा हुयो, सावा में ज़्यादा हुयो न। जेकॾहिं अगरि कंहिं बि साहबी जी घरवारी खे कोई शहीद करे हा त छा उहो साहबी वरी उनजे हथ ते बैत बि करे हा, सॼी ज़िंदगी उनजे पोयां नमाज़ूं बि पढ़ी हा। ऐं हज़रत अली सां हिकु मौक़े ते हज़रत उमर खे रोकियो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला हिकु दफ़े जंग में पाण वञनि पिया। हज़रत उमर साईं फरमायो त मुंहिंजो इन जंग में वञणु ज़रूरी आहे ऐं अगरि जेकॾहिं मां न वेंदुमि त मुस्लमाननि खे शिकस्त अची सघे थी। हज़रत अली साईं फरमायो त कंहिं क़िस्म जो कोई बि तव्हां हितां मदीने खां ॿाहिरि न निकिरंदव ऐं मूंखे अंदेशो आहे तव्हांखे शहीद करे छॾींदा। हाणे ॾिसो हज़रत अली साईं रोके थो त तव्हांजी जान वरी क़ीमती आहे। जेकॾहिं हज़रत अली साईं इहा ख़बर हुजनि उमर बिन ख़त्ताब मुंहिंजी घरवारी खे शहीद कयो आहे त वञे भले शहीद थिए, हिते छा कंदो हिते भला वेही करे, पर ख़बर हुई त इम्पोर्टेड आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब जी जेकी ज़िंदगी आहे उहा वॾी ज़रूरी आहे। फरमायो त ए उमर बिन ख़त्ताब मां तव्हांखे सख़्ती में रोकियां थो, तव्हांजी ज़िंदगी वॾी इम्पोर्टेड आहे, वॾी क़ीमती आहे। तव्हां मदीने में हूंदव, सरहदुनि ते वञी करे असां पाण फेरो ॾींदासीं। असांजो अमीरुल मोमिनीन जेकॾहिं मुस्लमाननि जो ख़लीफ़ो वियो न त असांखे नुक़सानु ज़्यादा थींदो,
तव्हां हिते मदीने मौजो, असां ॿियनि साहबियुनि खे मोकिलियूं था, साहबा जी तादाद खे वधायूं था, उहे वञी करे पोइ अॻिते जंग खे फ़तह कंदा। हे केरु पियो फ़रमाए? हे हज़रत अली साईं पियो फ़रमाए। त वाह मालूम थिए थो हे जेके बि ॻाल्हियूं ॿाल्हियूं आहिनि, हे मेंबर ते असां वेठा आहियूं, कूड़ खां अलावा ॿियो कुझु बि न आहिनि। कूड़ ऐं धोखे ऐं फ़रेब खां अलावा कुझु बि न आहिनि। यार ॾिसो, थोरो पंहिंजो माइंड बि माण्हू पंहिंजी खोपड़ी खे बि थोरो इस्तेमालु करे न। हिते थोरो ॾिसे त जेकॾहिं अगरि को मुंहिंजी घरवारी खे तकलीफ़ ॾिए, नंढो हिकिड़ो मिसाल ॾियां, मुजीब रहमान जेकॾहिं अगरि कंहिंजी घरवारी खे का न का तकलीफ़ पहुचाए, त वरी जंहिंजी घरवारी हूंदी त इहो मुजीब रहमान सां कोलो कोले मिलाए करे बीहंदो या भाकुरो पाईंदो या मुंहिंजे हथ ते बैत कंदो? साईं ठीकु आहे, तोखे वोट मां तोखे थो ॾियां। उहो चवंदो अलाह करे मुजीब रहमान कंहिं न कंहिं टाइम मरी वञी, अगरि मरी न वे त पोइ मां मारींदोमांसि। छाजे करे हुनखे दिलि में ज़ख़्म हूंदो हिकिड़ो। बाबा साहबा सां इंतिहाई वॾो इतफ़ाक़ हुयो, साहबा सां इंतिहाई वॾो। ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब खे ख़बर हुई त हज़रत उमर बिन ख़त्ताब इहो क़दम कीअं खणंदो। जंहिं नबी जे मथां असां कलमो भरियो आहे, जंहिं नबी असांखे गुमराही खां कढी करे हिदायत तरफ़ आंदो आहे, उन नबी जी धीउ खे मां कीअं शहीद कंदुमि? सही ॻाल्हि थोरो सम्झ में अचे थी न। हज़रत उमर बिन ख़त्ताब इस्लाम आंदो, इस्लाम खां पहिरियां कंहिं क़िस्म जो कोई बि ज़िंदगी बहितर न हुई। हज़रत उमर बिन ख़त्ताब पाण जो चए, इस्लाम खां पहिरियां मूंखे एतिरी बि ख़बर न पवंदी त उठनि खे कीअं चाढ़ियो वेंदो आहे। इस्लाम में जीअं जो आयुमि त पोइ मुंहिंजी इज़त थी वई। ऐं फरमादी इहा इज़त जेकी आहे उमर बिन ख़त्ताब जी न, इहा इज़त कंहिंजी आहे? इहा इज़त कंहिंजी आहे? इस्लाम जी आहे। इस्लाम मूंखे चिमकाए छॾियो आहे। ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब कलमो नबी जे मथां पढ़ियो, शरीयत नबी साईं खां वरिती। छा मुमकिन थी सघे थो नबी जी धीउ खे जेको आहे शहीद करे? मुमकिन थी सघे थो? इहा ॻाल्हि बिल्कुलु अकुल खां बिल्कुलु ख़िलाफ़ु वञे थी। इन ॻाल्हि खे को पानो ई नथो लॻे। ऐं इहा ॻाल्हि सिर्फ़ु हिकिड़ी आहे जंहिंखे उन ज़माने में हिकु यहूदी जेको आहे नकुल कयो, उन बि इहा ॻाल्हि कई त इहा ॻाल्हि मां सिर्फ़ु ॿुधी आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि रावी मज़बूत न आहे, बिल्कुलु हिकु कूड़ी ऐं किज़िब ते इहा ॻाल्हि जेको मबनी आहे त सहाबा जे मथां जेकॾहिं एतमाद ख़तमु थी वियो, ख़ुदा जो कसम इस्लाम तां एतमाद ख़तमु थी वेंदो उन टाइम। ऐं जेकॾहिं सहाबा ते एतमाद बीहजी वियो, इस्लाम ते एतमाद बीहजी वेंदो। त बाबा इहे काफ़ी फितना जेको ईंदा, काफ़ी फितना ईंदा, काफ़ी जेको आहे माण्हू तव्हांखे अजीबो ग़रीब कैफ़ियत ॿुधाईंदा। पर अल्लाह जे नबी फरमाए हिकिड़ी ॻाल्हि यादि रखे छॾियो, क़ुर खे मुंहिंजे सहाबा खे मज़बूत करे पकिड़े करे बीहजो त तव्हां फलाहीअ ते पहुची वेंदो। क़ुर खे मज़बूत पकड़ींदो ऐं सहाबा खे मज़बूत पकड़ींदो ऐं सहाबा जे नक्शे क़दम ते हलंदो। ॾिसो बाज़ माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि त सहाबा सिर्फ़ु सहाबा ॻाल्हि कीअं था कयो। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त जेको बि नबी जो ख़ानदान बि आहे त उहो बि सभु साहबियुनि जी लिस्ट में अचनि था। साहबी छा खे चइबो आहे? जेको जाग जी हालति में नबी जे मथां जंहिं ईमान आंदो हुजे ऐं उनजो ख़ात्मो बि कंहिं ते थियो हुजे? ईमान ते ख़ात्मो थियो हुजे। ऐं साहिब चइबो आहे दोस्त खे, साहिब चइबो आहे रफ़ीक खे, साहिब चइबो आहे क़रीबी साथी खे। त बाबा नबी जे मथां जंहिं बि ईमान आंदो आहे उहे सभु नबी जा केरु आहिनि? सहाबा आहिनि। नबी उन्हनि जे मथां एतमाद कयो आहे, उन्हनि नबी जे मथां एतमाद कयो आहे। ॾिसो हे एतमाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयानु कयो त लौकाना बादी नबीन लकाना उमर, मां खां बाद में नबी थिया उमर बिन ख़त्ताब थिया। साईं एतमाद आहे न आहे? केॾा वॾा अल्फाज़ आहिनि। इन खां बाद में फरमायो मुरू अबा बकरन फल युसल्ली बिन्नास, मां खां बाद में जेकॾहिं को मुसले ते अचे त केरु अचे? अबू बकर सिद्दीक़ अचे। इन खां बाद में फरमायूं मन कुंतु मौलाहु फ़हादा अलीयुन मौलाहु, जंहिंजो मां दोस्त आहियां, जंहिंजो मां सरदार आहियां, उनजो हे अली बि सरदार आहे। ऐं फरमायो त मुंहिंजे साहबा में हिकिड़ो साहबी वॾो हयादार आहे। पुछा कयो केरु? फरमायो उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे। तव्हां भारत दोस्तों साहबा जी ज़िंदगी जेकॾहिं असां पढ़ंदासीं त इंशाअल्लाह ईमान जेको आहे असांजी कैफ़ियत उहा बिल्कुलु वधंदी वेंदी। साईं टाइम घणो थियो आहे? सते तालीह थी आहिनि। साईं का ॻाल्हि सम्झ में बि आई न आई? या सिर्फ़ु मां छिकछिकां कई? अलाए ॻाल्हि साईं सम्झ में न अचे त पोइ साईं थोरा ॿ टे मां जुमिला कुझु नोट कया आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाए वठां। तवाफ़ जी कैफ़ियत जॾहिं बि अलाह ताला सभिनी खे तवाफ़ नसीब था फ़रमाए, तवाफ़ ते जॾहिं कोई बि उमिरे ते वञे, तवाफ़ ते जीअं जो तव्हां दाख़िल थियो मताफ़ जे अंदरि, उते हिकिड़ी कैफ़ियत लाज़िम महसूसु कंदा कयो। जंहिं टाइम तवाफ़ था कयो
इहा कैफ़ियत तव्हांजे दिलि जे अंदरि ऐं तव्हांजे ज़हन जे अंदरि हुजे त मां उन सरज़मीन जे टुकड़े ते हिन टाइम फिरां थो जंहिंमें तमामु अंबिया फिरी चुका आहिनि। अलाह ताला सभिनी खे नसीबु कंदो तवाफ़ ऐं उमिरो अलाह ताला सभिनी खे नसीबु कंदो, पर कॾहिं बि तवाफ़ जो मौक़ो मिली वञे ऐं कॾहिं बि उमिरे ते तव्हां वञो त हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी लाज़मी यादि रखिजो, उते ॿ कैफ़ियतूं तव्हां यादि रखंदव। हिकु कैफ़ियत कहिड़ी? हिकु इहा त मां जिते क़दम क़दम खणां थो इते जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़दम खयां आहिनि, इते इब्राहिम अलैहिस्सलाम क़दम खयां आहिनि। तवाफ़ तमामु वॾी इबादत आहे। इते इस्माइल अलैहिस्सलाम क़दम खयां आहिनि, इते तमामु सहाबा क़दम खयां आहिनि। छो त साईं जॻह त उहा ई आहे न, भले 1400 साल जो अरसो गुज़रे या 1500 साल जो अरसो गुज़रे, पर जॻह खाना काबा जी उहा ई आहे। त खाना काबा में तवाफ़ जे दौरान इहा ॻाल्हि तमामु मुस्लमान ज़हन में रखनि त हे उहा सरज़मीन आहे जिते तमामु पैगम्बरनि चकर लॻाया आहिनि तवाफ़ जा। हिकु नंबर ते इहा, ॿिए नंबर ते खाना काबा जे आम्हूं साम्हूं बीह करे इन ॻाल्हि खे मालूम कंदा कयो त हे उहा सरज़मीन आहे जिते असांजे मुल्क जूं तमामु मस्जिदुनि जो रुख़ हिन तरफ़ आहे। तमामु मस्जिदूं, छो त मां जॾहिं असां वियुमि मां इन ॿिनि ॻाल्हियुनि खे बिल्कुलु नोट कयुमि त पहिरियों जॾहिं मां तवाफ़ नओं जॾहिं शुरू कयुमि त मां चयुमि त हे उहा सरज़मीन आहे जिते तमामु पैगम्बरनि तवाफ़ कयो आहे। ऐं ॿिए नंबर ते मां चयुमि असांजे पाकिस्तान जूं तमामु मस्जिदुनि जो रुख़ अॼु हिन खाना काबा जे तरफ़ आहे ऐं बिल्कुलु मां उनजे आॾो बीठो आहियां। असांजो पूरो पाकिस्तान हिन टाइम पहुती आहे, छो त हे तमामु वॾो मंज़रु आहे। तवाफ़ में मां सम्झां थो कोई बि सख़्तु मिज़ाज जो बंदो हुजे जंहिंजी दिलि तमामु वॾी कारी थी वई हुजे, जेको चए थो मूंखे रोअणु बिल्कुलु बि न ईंदो आहे। ॾिसो काफ़ी बंदा सख़्तु हूंदा आहिनि, मूंखां जेकॾहिं को मुंहिंजी कैफ़ियत पुछा करे त मां चवंदो मां इंतिहाई नरम मिज़ाज जो आहियां, छो त मूंखे पंहिंजी मिज़ाज जी ख़बर आहे। ईअं तकड़ में रोई त न पवंदासीं नंढे ॿारनि वांगुरु, पर कंहिंखे पंहिंजी मिज़ाज जी ख़बर हूंदी आहे त साईं का ॻाल्हि अगरि ॿुधी वञे, ॾिसो बयानु करे करे थींदो आहे न त के माण्हू तकड़ में रोई पवंदा आहिनि, त मालूम थींदो आहे हिन जी कैफ़ियत ऐं दिलि जेकी आहे न हे नरम आहे। ऐं के त अहिड़ा बि हूंदा आहिनि जेको यानी पेशमाम रोई पए पर हे ज़ालिम खिलंदो, पेशमाम रोई पए न पर हिन खे पोइ बि जेको आहे मज़ाक सम्झ में ईंदी त पेशमाम को ड्रामेबाज़ी थो करे हलाए। त अहिड़ा बि सख़्तु मिज़ाज जा माण्हू बि आहिनि, पर मां चवंदो खाना काबा जे अंदरि मताफ़ में कोई बि मुस्लमान लथो मां नथो सम्झां जेको क़दम रखे इन खां बाद में उनजे अखियुनि मां पाणी जारी न थिए, छो त काबे जी कशिश अहिड़ी आहे। तव्हां पेर रखियो न, पेर रखण खां बाद में तव्हांजी दिलि बिल्कुलु नरम ऐं उते चङा भला जेको रोई था पवनि, चङा भला जेको आहे केॾो बि सख़्तु मिज़ाज न, ॾिसो गुनाहनि में दिलि बिल्कुलु कारी थी वेंदी आहे न त पोइ बंदो ॾिसंदो यार हिन उन जॻह ते मां मौजूदु आहियां जो दुनिया जा सभु दरवाज़ा बंदि थी सघनि था, पर हे अल्लाह जो दरवाज़ो मुंहिंजे लाइ हर टाइम खुलियलु आहे बसि। ऐं इन दरवाज़े ते अचां कंहिं क़िस्म जो कोई बि मूंखे ऐब महसूसु न थींदो। मुजीब रहमान जी तरफ़ हलियो वञा, हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं हलियो वञा, साईं अब्दुल रशीद साहिब जी तरफ़ मां 2 ॾींहं वञा, 3 ॾींहं वञा महिमान थी करे, या 4 ॾींहं वञा, पोइ हिकिड़े ॾींहुं साईं अब्दुल रशीद साहिब खे या मुजीब रहमान खे दिलि में ख़्यालु ईंदो यार चोथों ॾींहुं आहे त बहितरीनु दोस्त, पर चोथों ॾींहुं आहे अचे थो बार बार, पर साईं अल्लाह ताला जो दर अहिड़ो आहे जो हिकिड़े ॾींहं में 100 मरतबा अच कंहिं क़िस्म जो कोई बि ख़ुदा नाराज़ न थींदो, बल्कि अल्लाह ताला राज़ी थींदो, छो त नेचुरल आहे। अल्लाह जी नेचुरल ख़ुदा जी जेको आहे कैफ़ियत ऐं इंसान जी कैफ़ियत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अल्लाह ताला फ़रमाए तव्हां अचो दरवाज़े ते, मां तव्हां सां राज़ी कंदुमि, राज़ी थींदुमि ऐं तव्हां सां सुलह कंदुमि। त सभ खां पहिरियों उमिरि ते अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि खे वञणु नसीब करे, त इहा कैफ़ियत लाज़मी जेको यादि कयो। ॿिए नंबर ते जीअं जो तव्हां खाना काबा में तवाफ़ तव्हां शुरू कयो ऐं पेर रखियो, मां पंहिंजी कैफ़ियत ॿुधायां थो पर सभिनी सां ईअं थिए थो। जीअं जो पहिरियों तव्हां मताफ़ में पेर रखियो न, साईं दुनिया जी घरवारी, औलाद, तव्हांजो बिज़नेस, कारोबार, सभु कुझु साईं वियो बिल्कुलु विसरी। ऐं मां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां थो ऐं मूंखे यकीन आहे, छो त उमेद मुस्लमान में गुमान भलो सम्झो वञे, मां चवां थो सभिनी मुस्लमाननि जी कैफ़ियत अहिड़ी थींदी आहे उते। यानी तव्हां तवाफ़ नओं शुरू कयो न स्टार्टिंग में, साईं पोइ ते तव्हांखे करोड़नि जा कारोबार आहिनि, तव्हांखे 3-4 दुकान आहिनि, तव्हांखे पोइ ते 10 अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला औलाद ॾिनी आहे, पुट आहिनि, तव्हांखे 3-4 घरवारियूं आहिनि, पर पहिरियों क़दम जीअं जो तव्हां खाना काबा में रखियो ऐं तवाफ़ तव्हां शुरू कयो न, घरवारी विसरी वई, औलाद विसरी वई, तव्हांखां कारोबार विसरी वियो, तव्हां चवंदो अॼो के ॾींहं में मुंहिंजी पैदाइश थी आहे, अॼु मां क़दम खणी करे अॻिते हलां पियो। हे बिल्कुलु हे नओं मां आयो आहे न, इहे मां तव्हांखे ॻाल्हियूं इन जे करे ॿुधायां थो, इहे सभु कैफ़ियत उते मालूम थिए थी।
ऐं छा करिणो आहे, सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खाना काबा ते जीअं जो पहिरीं नज़र पए, ए साहिबा खाना काबा ते जीअं जो पहिरीं नज़र पए अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह ताला सभु दुआ क़बूल कंदो। ऐं पंहिंजी फ़ख़्रियत तौर ते नथो ॿुधायां, असां जीअं जो खाना काबा ते मां वियुमि ऐं चयुमि जीअं जो पहिरीं नज़र पवंदी दुआ घुरंदुमि, ऐं साईं दुआ घुरीसीं। ऐं हे मिंबर ते वेठो आहियां, तव्हांखे सभिनी खे यादि कयोसीं दुआ में। या अलाह असांजा जेके बि असांजे पोयां नमाज़ पढ़नि था, असांजा जमायती आहिनि, ऐं हिकु जामे दुआ घुरीसीं, या अलाह सभिनी खे शर खां महफ़ूज़ कर, सभिनी खे भलायूं नसीब कर, ऐं पंहिंजे हिन दर जी हाज़िरी उन्हनि खे नसीब कर। तव्हांजे लाइ ऐं तव्हांजी घरवारनि जे लाइ बि दुआ घुरीसीं, या अलाह तमामु जमायतुनि जी घरवारनि खे नेक मुतक़ी बना, 5 वक़्त नमाज़ जो पाबंद बना। तव्हांजे औलाद लाइ दुआ घुरीसीं, या अलाह इन्हनि जो औलाद खे बि नेक बना, इन जो औलाद खे बि नेक ऐं मुतक़ी बना, इन जो औलाद खे दीनदार बना। छो त असां इहे अल्फाज़ अॻु में ई नोट करे वियासीं त अल्लाह खां जेकॾहिं घुरिणो आहे अहिड़ा अल्फाज़ घुरिणा आहिनि जंहिंमें अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे उनजे अंदरि शामिलु करे वञे। त खाना काबा ते जीअं जो पहिरीं नज़र पए मौक़ो मिले न, अल्लाह खां दुआ घुरो, पोइ अधु कलाकु दुआ घुरण जी ताक़त थिए, मुने कलाक जी थिए, 1.5 कलाक जी थिए। हालांकि मां तव्हांखे पहिरियों टाइम त न ॿुधाईंदुमि मां केतिरे टाइम घुरी आहे, पर असांजी जेकॾहिं कलाकु लॻे थो, 2 कलाक लॻनि था, 3 कलाक लॻनि था, दुआ अल्लाह खां घुरो। तवाफ़ पोइ शुरू कयो, छाजे करे उमिरि जे लाइ त को टाइम बंदि न थींदो न, ईअं त न आहे न साईं बसि हिन टाइम आई त पोइ उमिरि थींदो न। 24 घंटनि में कंहिं टाइम बि तूं उमिरि करे सघे थो, पर पहिरीं जेकी नज़र पई थी न, पहिरीं नज़र में अल्लाह खां घुरो, अल्लाह खां घुरो। अगरि जेकॾहिं खाना काबा जी दीवार खे पकड़ियो था त पोइ त अञा बहितर आहे, खाना काबा जी दीवार खे पकड़े करे। पर अल्लाह ताला मूंखे इहा बि सादत नसीब कई त खाना काबा जी दीवार खे बि मां तक़रीबन 1 घंटो पकड़े करे दुआ घुरियमि। छो त मां ॾिठुमि त यार इहे मौक़ा बार बार न आहिनि ईंदा, ज़िंदगी जा लम्हात इंसानु अहिड़ो मसरूफ़ थींदो आहे, अहिड़ा हालात पोइ थी वेंदा आहिनि जो इहे मौक़ा बार बार न आहिनि मिलंदा। ऐं हिकिड़ी नसीहत लास्ट में कयां थो त अगरि उमिरि ते वञो दोस्तनि खे टाइम बिल्कुलु न ॾियो। सफ़ा हिकिड़ो ॻिची में पइजी वञे त पोइ हुनखे चओ त ठीकु आहे तूं हिते ई मुंहिंजो मस्जिदुल हराम में तूं मुंहिंजो इकराम कर। छो त मां इंतिहाई ज़्यादा कोशिशि कयमि, पोइ बि असांखे हिकु ॿ दोस्त ज़ोरी जेको आहे पंहिंजे होटल ते वठी वियो, उते असांजो इकराम कयईं। पर उते कोशिशि इहा कयो त तव्हांखे मिलनि कुल 15 ॾींहं था उमिरि जे लाइ, या 20 ॾींहं था साईं। 10 ॾींहं जेकॾहिं हरम में मिलनि था, उहे 10 ॾींहं हरम में अंदरि गुज़ारियो। रोटीन हिकिड़ी बनायो, फजर नमाज़ पढ़ी आहे न, कोशिशि कयो तहजुद टाइम अचो, उते 4 बजे नमाज़ आहे हरम में, उते तव्हां 3 बजे अचो, तहजुद नमाज़ पढ़ो। ऐं उन तहजुद नमाज़ खां बाद में फजर नमाज़ 4:15 ते थींदी, फजर नमाज़ पढ़ो ऐं पोइ भले पंहिंजे रूम ते हलिया वञो। उते तव्हां 2-3 मिंट आराम कयो ऐं नाश्तो करे वरी ज़ोर नमाज़ अची वञो। ज़ोर नमाज़ जीअं ईंदव न, ज़ोर नमाज़ अचो, पोइ ज़ोर नमाज़ बि पढ़ो हरम जे अंदरि, असर नमाज़ बि हरम जे अंदरि पढ़ो, उते वेहो ज़ोर पढ़ी करे वरी वेहो। अगरि टाइम मिली वञे तवाफ़ कयो, असर बि पढ़ो उते, मग़रिब बि उते पढ़ो, ऐं अहिड़ी तरह इशा बि पढ़ो। इशा पढ़ी करे पोइ जेको आहे पंहिंजे रूम ते वरी वापसि हलिया वञो। इहो आहे पंहिंजे वक़्त जी हिफ़ाज़त करणु ऐं पंहिंजे उमिरि खे कामिल बणाइणु। बाक़ी जेकॾहिं अगरि वियासीं असां हरम में पहिरें ॾींहुं उमिरो करे, पोइ वरी 3 ॾींहं बि जेको हरम में अंदरि नमाज़, काफ़ी अहिड़ा बि साथी असां ॾिठा त 3 ॾींहं आया, पहिरें ॾींहुं उमिरो करे 3 ॾींहं विया दोस्तनि ॾे, संगत साथ माइट मिट, वरी 3 ॾींहं खां पोइ 4थे ॾींहं ते आया। हाणे साईं 3 ॾींहंनि जे अंदरि 15 नमाज़ूं हरम खां निकिरी वियूं, ऐं हरम में हिकिड़ी नमाज़ लख नमाज़ जो अजुर आहे साईं। हाणे असां हिते जेको पढ़ूं था न जुमो, उते मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, हुनखे ॿुधायुमि जॾहिं पहिरियों जुमो असांखे घर में मिलियो न, पहिरियों जुमो, मां चयुमि हे जेको जुमो आहे न, नबी जी हदीस जे मुताबिक़ मुजीब रहमान जे अमलनामे में 1 लख जुमो लिखियो वेंदो। छो त अल्लाह जे नबी बयानु कयो त हरम में हिकिड़ी नमाज़ पढ़ण सां तव्हांखे ख़ुदा लख नमाज़ जो अजुर ॾिए थो। ऐं असां 1 जुमो पढ़ो त घणा जुमा लिखिया वेंदा? 1 जुमो पढ़ंदो, हिते असां पढ़ंदासीं न त 27 जुमा लिखिया वेंदा, छो त जमायत सां 27। ऐं जेकॾहिं अकेली पढ़ीसीं त सिर्फ़ु हिकिड़ो जुमो लिखियो वेंदो। पर इहा ई नमाज़ तव्हां जुमेवारी हरम में पढ़ो साईं, 1 लख जुमा लिखिया वेंदा। त हाणे जेको उते वञे ऐं जुमो जमायत सां नमाज़ न पढ़े ऐं दोस्तनि ॾे हलियो वञे, होटलनि ते हलियो वञे, त वक़्तु ज़ाया कई न साईं। अल्लाह ताला सम्झे नसीब था फरमाए। साईं टाइम कुझु आहे बदल 54? हलो साईं, अॼु साईं 2-3 मिंट भला थोरो आख़िरी कुझु पॉइंटूं ॿुधाए वठां। 2 नंबर ते पाकिस्तान में रहो था, शुकुरु कयो असांजे पाकिस्तान में। ॾिसो न हिते ॾाढी ज़ोरदार लॻी पई न हिते साईं, महांगाई आहे। अल्लाह जो कसम, सऊदी अरब जे मुक़ाबले में पाकिस्तान इंतिहाई सस्तो आहे। सऊदी अरब जे मुक़ाबले में पाकिस्तान इंतिहाई सस्तो आहे। हाणे तव्हांखे सिर्फ़ु नंढी ॻाल्हि ॿुधाए करे पोइ मां असुली पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ थो अचां। हाणे ॾिसो हिते असां ॾिसो समोसो चवंदा आहिनि, समोसो साईं, समोसो न,
समोसो माण्हू स्टाइलर में चवंदा आहिनि समोसो, असां त जेको अबरोच माण्हू शंबोशो स्टाइल में उर्दू जेके माण्हू समोसो चवंदा आहिनि। हाणे समोसो सां असां वरितोसीं सऊदी अरब खां, छो त असां चटपटी शइ जा काफ़ी शौक़ीन हुआसीं। त मां चयो यार कॾहिं कॾहिं समोसो बि हुते खाधो वञे। समोसो असां जिन जो क्लॉक टावर खां वरितोसीं। मां चयुमि छा हूंदो इहो, वधि में वधि हिकिड़े रियाल ते हूंदो। समोसो वरितोसीं, हे साई साईं समोसे जी हुई। ऐं मां वठण खां बाद में मां पुछा कयुमि हिकिड़ो केतिरे में आहे? चई 3 रियाल ते। ऐं मूंखे हिकिड़े साथी ॿुधायो, जे का बि हुते शइ वठंदा पाकिस्तानी पैसनि जे अंदरि उनखे फिराइजांइ साईं, त ख़बर पए न तूं घणे वारी शइ थो खाईं। मां हिते ई सोचे छा की मां 75 ते जेकर हिकिड़ो असांजो रुपयो हुजे त 3 रियाल जा थिया 225। मां चयुमि 225 में पाकिस्तान में पूरी फैमिली जे लाइ मां समोसा वठी घर में खाई सघां पियो। ऐं हिते जेको मूंखे 3 रियाल ते मिलियो, यकीन कयो उनखे हिकिड़ो मां गिराए कयुमि एतिरो समोसो। हाणे इहो समोसो सऊदी अरब जे अंदरि 3 रियाल यानी पाकिस्तानी 225 रुपया, ऐं हिते मस्तोई माल वारा खे 225 ॾियो त तव्हांखे 11 समोसा ॾींदो, यानी सॼो घर खाई। त पाकिस्तान में रहो था अल्हम्दुलिल्लाह, हिते असांजी जेके रेट आहिनि इंतिहाई मुनासिब आहिनि। जेकॾहिं अल्लाह ताला ख़ुशादगी ॾिनी आहे, अल्लाह ताला पैसो ॾिनो आहे न, त तव्हांजे लाइ मां ईअं सम्झां थो पाकिस्तान इंतिहाई बहितर मुल्क आहे। हिते तव्हां पंहिंजी ज़िंदगी बसर कयो। बाक़ी उते इंतिहाई वॾी महांगाई, उते पाणी बि 3 रियाल, यानी पाकिस्तानी हे बोतल, हेतिरी बोतल कन्फर्म मां ॾिठुमि, हेतिरी बोतल असां वरितीसीं 3 रियाल। हाणे हे बोतल साईं अब्दुल रशीद साहिब खां मां पुछा कयां साईं घणे वठी आयो? साईं ॿुधाईंदो साईं 25 रुपया या 30 रुपया, साईं तक़रीबन इहो रेट, हा 30 रुपया साईं। हाणे इहा ई बोतल पाणी बि इहो ई सेम इहा ई बोतल सऊदी अरब जे अंदरि घणे 225 रुपया। हाणे साईं मां हितां जो जीअं जो वियुमि त असां पैसा जॾहिं पैसा ईअं उते उॾनि पिया जीअं पैसनि खे को उड़ाई लॻी वई आहे। त पाकिस्तान में शुक्र कयो पेट्रोल जेको वधियल आहे न, बाबा सुम्ही पओ बाबा, हे असां हिते गुज़र सफ़र करे वेंदासीं। उते जहिड़ो मुल्क आहे त वरी उते पोइ पैसा बि यानी खीसा भरे करे पैसा ॾियणा था पवनि। अलाह ताला अमल करण जी कोशिशि था फरमाए। ॿिए नंबर ते सऊदी अरब वञो त अरबी सिखो। उते ॾिठोसीं सूडानी बि अरबी ॻाल्हाइनि, इंडोनेशियन बि अरबी ॻाल्हाइनि। हालांकि मूंखे वॾे में वॾी इहा कमी महसूसु थी त यार मां चयुमि असां कम से कम अरबी त ठीकु ठाक होॾां पंहिंजी तयारी करे अचूं आहे। पोइ असांखे जेतिरी घणी अचे बि, छो त असां पुछा पिया कयूं न हिते बोतल घणी आहे, हे बोतल उते हुनखे सिंधी में चवंदासीं न केतिरे में बोतल थो ॾे, पोइ चवंदो नेठि तूं ॿोली कहिड़ी थो ॻाल्हाईं। पोइ असां एतिरो कम से कम अल्हम्दुलिल्लाह असां बि थोरा घणा त इटकी विया आहियूं न। पोइ एतिरो असां हुन खां पुछा कयूं पिया कम से रुहादा, पुछा कयोसीं हे केतिरे जी बोतल आहे, यानी एतिरो मुजीब रहमान सफ़ा बि वियल न आहे उते। कम से कम एतिरी अरबी ॻाल्हायूं पिया जो असां पंहिंजो कमु कढी वठूं साईं, पाणी ख़रीद करे सघूं, का वाच ख़रीद करे सघूं, एतिरी अल्हम्दुलिल्लाह असांखे बचे बि। बाक़ी जेकॾहिं को वञे थो अरबी सिखो साईं, अरबी क़ुरान जी ज़बान आहे, क़ुरान जी जेकी आहे स्पीच उहा बि अरबी, नबी जी स्पीच अरबी, तमामु सहाबा जी जेकी ॿोली उहा बि अरबी। ऐं काफ़ी रिवायतुनि में आयो त जन्नत में बि अरबी जेको आहे इस्तेमालु कई वेंदी। वा आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पर्चियूं साईं रियल आहिनि, बसि इहा तव्हांखे थोरी तकलीफ़ ॾींदासीं। साईं कुझु सम्झो बि साईं, या मां सिर्फ़ु बयान थो कंदो वञा? थोरो घणो हा हा कयो साईं, थोरो घणो बसि। साईं मां कोशिशि कई आहे, हे जेके मसइला वॾा इम्पोर्टेड मसइला आहिनि ऐं हे मसइला सभु उमिरि जे मुतलिक़ आहिनि। बसि हिनखे मिंट मां इनशाला क्लियर थो कयां। हाणे पहिरियों सुवालु आहे तवाफ़ किथां शुरू कजे? तवाफ़ जेको शुरू कयो वेंदो उहो हिजर असवद खां शुरू कयो वेंदो। ऐं कीअं शुरू कयो वेंदो? हीअं शुरू कयो वेंदो। तवाफ़ तव्हां कहिड़ी बि गेट खां आया हो, तव्हां हाणे ॻोल्हींदव त हिजर असवद कहिड़े पासे आहे। कहिड़ी बि गेट खां तव्हां अंदरि मताफ़ में हेठि लथो न, हाणे तव्हांजी नज़र पवंदी त ॾिसूं हाणे तवाफ़ हिजर असवद किथां आई। हिजर असवद जी साम्हूं साई लाइट लॻल आहे, ऐं साई लाइट तव्हां चौधारी चेक कंदो साई लाइट नेठि पूरे तवाफ़ में कहिड़ी कुंड खां लॻल आहे। पोइ जंहिं पासे साई लाइट एतिरी लॻल आहे, एतिरी न आहे बल्कि तमामु वॾी आहे, तव्हांखे परे खां मालूम थी वेंदो इहा साई लाइट आहे। इन साई लाइट जे बिल्कुलु एन में हिजर असवद आहे। ऐं पहिरियों जेको तव्हां तवाफ़ जो पहिरियों चकर शुरू कंदो, हिजर असवद जे बिल्कुलु साम्हूं थी करे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर पंहिंजा हथ मथे करे ऐं पंहिंजे हथनि जी हिन हथेली खे तव्हां चुमंदव, हीअं चुमंदव, चुमी ॾेई करे हाणे तव्हां तवाफ़ जो चकर शुरू कंदव। हाणे इहो बि सुवालु ईंदो साईं हाणे तवाफ़ जे अंदरि असां पढ़ूं छा? बाबा जेको बि तोखे ज़िक्र अचे थो तूं पढ़ी सघें थो,
तोखे अल्लाह अकबर अचे थो, तोखे ला इलाहा इल्लल्लाह अचे थो, तोखे अल्हम्दुलिल्लाह अचे थो, तोखे सुभान अल्लाह अचे थो, जेको अचे थो ख़ुदा जो तूं ज़िक्र कर, तवाफ़ बि कर। ऐं इन तवाफ़ में जेकॾहिं ज़िक्र करे करे वरी पंहिंजे लाइ दुआ बि घुरी सघे थो, या अल्लाह मूंखे नेक बना, मूंखे मुतक़ी बना, मूंखे परहेज़गार बना, मुंहिंजी औलाद खे नेक बना, मुंहिंजी घरवारी खे नेक बना, मुंहिंजे रिज़्क़ खे कुशादो कर। इहो बि तव्हां दुआ घुरी सघो था। हीउ तवाफ़ शुरू करण जो मसइलो हुयो। अच्छा, तवाफ़ जे दौरान औरत पंहिंजे चेहरे खे खोले या न? औरत जेको पंहिंजे चेहरे खे न खोले, बल्कि हिकिड़ी केप मिलंदी आहे नंढी, उहा औरत केप जीअं जो पाईंदी न, पोइ उनजे मथां उनजे हिजाब वारो पर्दो ईंदो, उनखे जेको आहे लटकाए छॾे। छाजे करे औरत लाइ पर्दो इंतिहाई ज़रूरी आहे। बाक़ी औरत जेको हिते बुरको पाईंदी आहे, जेको बिल्कुलु मुंहं ते हीअं चढ़ियल हूंदो आहे हीअं, त अहिड़ो बुरको न। उनजे बुरके जे आॾो हिकिड़ी टोपी नंढी हूंदी आहे जेकी आॾो भरियल हूंदी आहे, उहा नंढी जीअं जो टोपी पाईंदी मथां उहा ख़ाली हूंदी आहे। टोपी पाई करे पोइ उनजे आॾो पंहिंजी चादर खे जेकी मथे आहिनि उनखे हेठि लाहे छॾींदी, ऐं पोइ औरत जेकी आहे तवाफ़ कंदी। बाक़ी पंहिंजो मुंहुं खोलींदी न। बाक़ी काफ़ी औरतूं खोले करे कनि थियूं, हालांकि उन्हनि जो बि तवाफ़ थी वेंदो, उन्हनि जो बि उमिरो थी वेंदो, पर छा आहे त औरत जो चहिरो ढकियल हुजे त इंतिहाई बहितर आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तवाफ़ जे दौरान अगरि कंहिं औरत खे हैज़ अची वञे त औरत जो उमिरो न थींदो, इहा औरत निकिरी करे पंहिंजे रूम ते हली वञे। पर अॼुकल्ह मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिकिड़ा मेडिसन निकितल आहिनि, जेकॾहिं अगरि कंहिं बि औरत खे उमिरि ते वञिणो आहे त हिकिड़ा क़िस्म जा टेबलेट आहिनि, उहा टेबलेट औरत पाकिस्तान में हिते ई खाईंदी। खाइण खां बाद में उनखे जेके अयाम मख़सूस आहिनि न, उहे बंदि थी वेंदा, यानी महीने जे लाइ बंदि थी वेंदा। इन में फ़ाइदो इहो थींदो त जेके औरत खे अयाम मख़सूस अचनि पिया न, हाणे उहे बंदि थी विया, हाणे औरत पंहिंजी उमिरो करे सघे थी। जेकॾहिं अगरि उहा औरत न खाईंदी त कहिड़े टाइम बि अयाम मख़सूस अची सघंदा। बाक़ी औरत खे जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा तवाफ़ जे दौरान मेंसिस अची विया, औरत उतां ई निकिरी करे पंहिंजे रूम ते हली वञे। इन औरत जो इहो उमिरो जेको आहे अधूरो आहे। जॾहिं मेंसिस कंप्लीट थियनि, इन खां बाद में उमिरो कंदी। छा तवाफ़ जे दौरान हिजर असवद खे चुमी ॾियणु ज़रूरी आहे? कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रूरी न आहे। तवाफ़ कयो था, परे खां इस्तलाम काफ़ी आहे बसि। इहे 7 जेके चकर लॻाईंदव न, पहिरियों चकर तव्हां अल्लाह अकबर करे शुरू कयो, वरी जीअं जो तव्हां हिजर असवद ते पहुचंदव, वरी तव्हां इस्तलाम कंदव। यानी हिकिड़े क़िस्म जी आहे हिजर असवद खे चुमी ॾियणी आहे। हाणे चुमी जीअं जो असां ॾींदासीं त मुश्किल सां इंतिहाई, पर परे खां बसि हिजर असवद खे हिन 2 हथनि सां इस्तलाम कंदो। ऐं जीअं जो तव्हां तवाफ़ कंदो, सभई माण्हू कंदा, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। यानी अल्हम्दुलिल्लाह एतिरी आसानी आहे। पर पोइ बि ख़बर न हुजे त हिजर असवद जे आम्हूं साम्हूं चकर पूरो थियण ते इस्तलाम, ऐं पोइ हथनि जी हिन तिरनि खे बोसो ॾियणो आहे। बसि इहो काफ़ी आहे। हिजर असवद खे चुमी ॾियणु तवाफ़ में ज़रूरी न आहे। जेकॾहिं मौक़ो मिली वञे त बहितर ॻाल्हि आहे। आबे ज़मज़म जो पाणी बीह पीअणु कीअं आहे? मुस्तहब आहे, सुनत खां साबित आहे। बीह करे जेको आबे ज़मज़म तव्हांखे पाणी मिलियो आहे, इंशाअल्लाह जुमे खां बाद में मथां कंहिं साथियुनि खे असां पीआरियूं। आबे ज़मज़म जो पाणी बीह करे पीअणु मुस्तहब आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। पर जेकॾहिं को वेही थो पीए, कोई बि हर्ज न आहे। छो त उते असां स्टार्टिंग में पाणी बीह करे पीतोसीं, इन खां बाद में जॾहिं माण्हू थकी थो पए त पोइ त वेही थो रहे। वेही पीअण में बि कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तवाफ़ जे दौरान जेकॾहिं अगरि कंहिंजो वुज़ू फासिद थी वञे त उनजे लाइ छा हुकुम आहे? तवाफ़ तव्हां कयो, अचानक तवाफ़ जे दौरान तव्हां 3 चकर लॻाया, 3 चकर हले पियो, वुज़ू फासिद थी वियो, साईं इहे मसइलो थी सघे थो। हे जेके मसइला असां नोट कया आहिनि न, मथां कोई साथी चए त न छा ज़रूरत आहे? ज़रूरत आहे त मुंहिंजी ब्रह्म रिकॉर्ड करे पियो। छो त लखनि जी तादाद में जॾहिं माण्हू तवाफ़ थो करे न, त असांखे कहिड़ी ख़बर कंहिंजो वुज़ू बीठो आहे न बीठो आहे। पर माण्हू खे पाण खे ख़बर पवंदी न। बा जेकॾहिं अगरि कंहिंखे इन मसइले जी ख़बर न हुजे त उहो बग़ैर वुज़ू खां जेकॾहिं तवाफ़ कंदो, उमिरो न थींदो। तवाफ़ जे दौरान जेकॾहिं वुज़ू फासिद थी वियो आहे, जंहिं जॻह तां थी वियो आहे, इतां निकिरी वञो वुज़ू करे अचो, पोइ इतां ई तव्हां पंहिंजो तवाफ़ शुरू कंदो। मसलन तौरु तव्हां 4 चकर ॾेई वियो, तव्हां 4 चकर ॾेई वियो, 5हों चकर तव्हांजो हले पियो, उन दौरान तव्हांजो वुज़ू फासिद थी वियो उमिरि जे दौरान, त हाणे तव्हां छा कंदव? तव्हां निकिरी वेंदव, वुज़ू करे ईंदव। हाणे तव्हां इहो पंहिंजो 5हों चकर वरी मुंड खां शुरू कंदव। बाक़ी जेके पोयां 4 कंप्लीट थी विया न, उहे अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा सेव आहिनि, उहे तव्हांजा सेव आहिनि। साईं ॻाल्हि थोरी घणी सम्झ में आई? चओ घणी सम्झ में आई साईं?
तवाफ़ खां पोइ बरकातूं मक़ाम इब्राहिम जे साम्हूं पढ़णु खपनि या ॿिए कंहिं जॻह ते बि पढ़ी सघूं था। तवाफ़ कंप्लीट करण खां बाद में बरकातूं जेके पढ़णु खपनि उहे मक़ाम इब्राहिम जे आम्हूं साम्हूं जेकॾहिं पढ़ो त ठीकु आहे। जेकॾहिं हिते जॻह नथी मिले, छो त हाणे न मिलंदी, मजमू ज़्यादा आहे, जेकॾहिं हिते नथी मिले त पूरे हरम में कंहिं बि जॻह ते बरकातूं नफ़िल पढ़ी सघो था। छा उमिरि में सॼी बांह खोलणु ज़रूरी आहे या न? सिर्फ़ु तवाफ़ में, सिर्फ़ु तवाफ़ में। हाणे मां तव्हांखे थोरो कंडीशन करे ॾेखारियां साईं। साथी चवंदा बांह कीअं खोले साईं? हा साईं, लॻे थो अञा ताईं थोरनि साधन खे ख़बर पई आहे पर घणनि खे न पई आहे। से साईं एराम जी चादर आहे, मां बि विसरी वियो छा भला? हा, हे एराम जी चादर आहे। नओं असां वेंदासीं न त हीअं एराम ॿधंदासीं। मूंखे बि तव्हां काफ़िनि सां ॾिठो हूंदो, मूंखे हीअं एराम पहिरियों स्टार्टिंग में पातल हुयो, पर हाणे जॾहिं असां तवाफ़ था कयूं न, तवाफ़, हाणे तवाफ़ में जीअं जो तव्हां लथव न त हाणे चादर हीअं नाहे करणी साईं। हाणे तव्हांखे चादर कीअं करणी आहे, हाणे तव्हांखे चादर हीअं करणी आहे। हे सॼी बांह आहे न मुजीब रहमान जी साईं, हे बांह मुंहिंजी सॼी आहे खॿी आहे साईं? तकड़ि में जवाबु ॾियो न, मूंखे ख़बर ई नथी पई। हे मां इन करे पुछा थो कयां ताकी तव्हांखे ख़बर पवे। हे बांह कहिड़ी आहे साईं? हे सॼी बांह तव्हां खोलींदो पंहिंजी, ओ हीअं कंदो, ओ हीअं। हाणे हे बांह मुंहिंजी खुलियल आहे, हे बांह खुलियल ज़ार हूंदी आहे सॼी, छो त हे कमीज़ पातल आहे न, इन करे ख़बर नथी पवे। हाणे तवाफ़ तव्हां जंहिं टाइम कयो था न तवाफ़ में हिन बांह जो ज़ार करणु ज़रूरी आहे, सिर्फ़ु तवाफ़ में। तवाफ़ खाना काबा जो तव्हां चकर लॻायो था न 7 चकर, उन में तव्हां हे जेकी बांह खोलणु तव्हांजो ज़रूरी आहे। बाक़ी जेकॾहिं तवाफ़ तव्हां पूरो कयो न, पोइ हाणे भले वरी मथे करे छॾियो, हीअं हाणे बिल्कुलु मथे करे छॾियो। हाणे सफ़ा मरवा ते वञूं था न, हाणे सफ़ा मरवा ते जेकॾहिं अगरि कंहिं जूं बाहूं ॿई ढकियल आहिनि कोई बि मसइलो न आहे, नमाज़ पढ़ो था ॿई जेको बाहूं ढकियल आहिनि कोई बि मसइलो न आहे। सिर्फ़ु तवाफ़ जे दौरान तव्हां पंहिंजी सॼी बांह खे एराम खां ॿाहिरि कढंदव, इहो जेको आहे ज़रूरी अमल आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकिड़ो मसइलो रहियल आहे अञा। साईं सभु महिनत तव्हांजे लाइ था कयूं, हा सभु महिनत इन जे करे तव्हांजो उमिरो जेको आहे इनशाला बहितर थी वञे। ऐं हे इनशाला ॿुधायूं त अलाह कंदो असांजी मस्जिद खां काफ़ी हिन साल माण्हू निकिरंदा। हा जेकॾहिं जी बाहूं जो हुजनि यार, छा थींदो, केरु आहे, मर्द आहे या को औरत थोरी आहे भला। उमिरि में सफ़ा ऐं मरवा जा चकर कहिड़ी तरह अदा कजनि? सफ़ा खां शुरू कंदो ऐं मरवा ते ख़तमु कंदो हिकु चकर। सफ़ा ऐं मरवा जो तव्हांखे स्पेस ईअं थो ॿुधायां, हे पासो सफ़ा जो आहे, मिसाल तौरु साईं हे पासो सफ़ा जो आहे, ईअं ई आहे उते बि, ऐं हे पासो मरवा जो आहे, ऐं हिन पासे खाना काबा आहे। हाणे हिते तव्हां जीअं जो पहुचंदव न सफ़ा जी पहाड़ी ते हेठि, इते पहुची करे खाना काबा ॾे मुंहुं कंदव। तव्हां खाना काबा ॾे मुंहुं करे ऐं तव्हां हिते हाणे दुआ घुरंदव, दुआ घुरो अल्लाह खां, या रब्बिल आलमीन, हिते न घुरो उते घुरो, मां चवंदो दुआ घुरंदो, या अल्लाह असांखे नेक बना, मुतक़ी बना, मूंखे नेक, यानी जेकी दुआ अचे हिते दुआ घुरी करे। हाणे सफ़ा पहाड़ी हाणे तव्हां चकर शुरू कयो आहे साईं। हाणे बिस्मिल्लाह ज़िक्र कंदा अचो ओ हिते तव्हां मरवा ते पहुची वियो। हाणे सफ़ा खां निकितो मरवा ताईं हिकु चकर, वरी हाणे मरवा खां वरी सफ़ा ते ईंदो, हे घणा थिया 2 चकर, वरी सफ़ा खां मरवा ताईं 3 चकर, वरी मरवा खां सफ़ा ताईं 4 चकर। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी न? याने हिकिड़ो सफ़ा खां निकिरी करे मरवा तां पहुचंदो त इहो हिकिड़ो चकर थिए थो। इहो हीअं हिकु चकर नथो थिए त सफ़ा खां अची करे सफ़ा ते हिकिड़ो चकर, ईअं न, सफ़ा खां सफ़ा ताईं वरी 2 चकर थींदा। सफ़ा खां मरवा 1 चकर, मरवा खां सफ़ा 2 चकर, वरी सफ़ा खां मरवा 1 चकर, 3 चकर, वरी मरवा खां सफ़ा 3 4 चकर। पर मां बि थोरो अॻिते पोइ थी वियुमि। बहरहाल सफ़ा खां मरवा ताईं 1 चकर थिए थो साईं, ऐं मरवा खां सफ़ा ताईं हे 2 चकर। इहो जेको आहे सफ़ा मरवा जा चकर आहिनि। पर जेकॾहिं सफ़ा साथी सम्झ में नथो अचे न, पोइ इनशाला मूंखे उमिरि सां पाण सां गॾु वठी हलो त पोइ इनशाला सफ़ा ख़ानदानी क़िस्म जो तव्हांखे उमिरि कराईंदासीं। 2 नंबर ते इंडोनेशिया वारा ज़बरदस्त उमिरि कनि था। इंडोनेशिया वारा जेके आहिनि न, असां हितां ग़रीब सिंधी वञनि था, पोइ कंहिं तवाफ़ कंहिं कयो कंहिं न कयो, कंहिं सफ़ा मरवा ते भॻा, बसि ठोड़ कराए मोटींदासीं असां उमिरि कयो आहे। असांजा काफ़ी सिंधी उमिरि ठीकु न पिया कनि, उते मां ॾिठुमि काफ़ी ठीकु न पिया कनि। इंडोनेशिया वारा ज़बरदस्त उमिरि कनि पिया। इंडोनेशिया वारा हिकिड़ो उन्हनि जो ॾाढो आलिम हुयो, ऐं उन आलिम जे पोयां 100 माण्हू पोइते, जंहिंमें फीमेल ऐं मेल 100 माण्हू, ऐं 100 माण्हुनि जे गर्दन में नंढियूं नंढियूं पर्चियूं लॻल, जंहिंमें दुआ लिखियलु, तवाफ़ जी दुआ लॻल, सफ़ा मरवा जी दुआ लिखियलु,
पोइ सफ़ा मरवा ते अचनि त उहा दुआ पढ़नि, तवाफ़ ते अचनि त उहा दुआ पढ़नि। यानी उन्हनि सां गॾु हिकिड़ो टोलो हुयो, टोले सां उमिरो हो कनि पिया, इंतिहा उन्हनि जो बहितर उमिरो थी वञे पियो। पर जेकॾहिं अगरि कंहिं बि साथी खे एतिरे सारे बयान खां बि ख़बर न पई, पोइ उहो मुजीब रहमान खे गॾु वठी हले, इंशाअल्लाह क़बूल। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।